डीपीटी में प्रोफेशनल सफ़र जे बावकार ऐं यादगार शुरूआत। लम्स में फर्स्ट ईयर डीपीटी शागिर्दनि लाइ वाइट कोट तकरीब। हैदराबाद में असांजे ब्यूरो चीफ फरीद शेख जी रिपोर्ट मूजिब लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस लम्स जामशोरे पारां फर्स्ट ईयर डॉक्टर ऑफ फिजिकल थेरेपी डीपीटी जे शागिर्दनि लाइ बावकार वाइट कोट तकरीब मुनक़द कई वई। तकरीब जो मक़सद नवनि दाख़िला वरितल शागिर्दनि खे डीपीटी जी पेशा में बाज़ाब्ता तौर शामिल करण ऐं खेनि पेशावराना क़दरनि इख़लाक़नि ऐं ज़िम्मेवारियुनि खां आगाह करण हो। इन मौके ते पंहिंजे पैगाम में वाइस चांसलर लम्स प्रोफेसर डॉक्टर इकरामुद्दीन उजण चयो त वाइट कोट रुगो हिकु लिबास न पर इंसानियत, ईमानदारी ऐं पेशावराना वाबस्तगी जी अलामत आहे। हिन ज़ोर ॾिनो त डीपीटी जे शागिर्दनि मरीज़नि जी सार संभाल लाइ हिकु मुक़दस ख़िदमत सम्झनि ऐं पंहिंजूं पेशावरानियूं ज़िम्मेवारियूं ईमानदारी, लगन ऐं हमदर्दी सां निभाइनि। तकरीब दौरान डीपीटी जे शागिर्दनि पेशावराना इख़लाक़ जी पासदारी ऐं फिजिकल थेरेपी जे शोबे सां वाबस्तगी जो हलफ़ कयो। तकरीब जी पुॼाणी ते शागिर्दनि खे बाज़ाब्ता तौर वाइट कोट पाराया विया ऐं संदन रोशन तालीमी ऐं पेशावर मुस्तक़बिल लाइ नेक तमन्नाऊं ॾिनियूं वियूं। तकरीब में डीन प्रोफेसर डॉक्टर अशोक कुमार, डायरेक्टर डीपीटी आसिफ गुलजार शेख, कंट्रोलर फतह मोहम्मद अब्बासी समेत फैकल्टी मेंबरनि, शागिर्दनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई।